मोरो में ज़मीनुनि ते वालार ऐं सिंधूअ जे पाणीअ ते धाड़े ख़िलाफ़ क़ौमी कारकुननि जे हयल धरणे मथां सिधी फायरिंग कंदड़नि ख़िलाफ़ गंबट ऐं क़ौमी कारकुननि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जिस्कम बशीर खान कुरैशी ऐं जिस्कम आरिफ सर तरफ़ां अलीअ ॾिनो हुजण, ज़ाकिर अलमाणी, इम्तियाज़ माशी गदा हुजण ऐं फराद हुजण जी अॻुवाणीअ में कारकुननि हथनि में प्ले कार्ड ऐं झंडा खणी प्रेस क्लब गंबट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे पुलिस गर्दी नामंज़ूर जा नारा हंया। उन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधु दरिया ऐं सिंधियुनि जी ज़मीन ते वालार ख़िलाफ़ मोरे में क़ौमी कारकुननि क़ौमी शरह बंदि करे पुरअमन धरणो हंयो। क़ौम परस्तनि मथां रियासती हमिलो करे मथनि सिधियूं गोलियूं करे हलाए ज़ुल्म कयो वियो आहे। हिननि वधीक चयो त सूबाई वज़ीर ज़िया लंजार जे माण्हुनि बि क़ौमी कारकुननि ते फायरिंग करे खेनि हिरासा कयो। फायरिंग में क़ौमी कारकुन ज़ाहिद खान लिगारी शहीद थी वियो, जॾहिं त इरफान लिगारी, विशाल लिगारी, मीर हज़ार खान समेत 11 कारकुन ज़ख़्मी थी पिया हुआ। हिननि मुतालबो कयो त क़ौमी कारकुननि ते कयल सिधी फायरिंग जो केस एसएसपी नौशर फिरोज़, डीएसपी ऐं एसएचओ मोरो समेत अफ़ज़ल माशी ऐं गुल माशीअ ते दाख़िल कयो वञे। कैमरामैन ऐं रिपोर्टिंग टीम सां गॾु शकील अहमद शेख, पाक डिजिटल न्यूज़, राणीपुर। गिरफ्तार कयो, गिरफ्तार कयो।